बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। असांजे माशरे में केर भी महफ़ूज़ न आहे। जेको माण्हू चवे थो मां महफ़ूज़ आहियां, मुंहिंजी मिल्कियत, मुंहिंजो घर, मुंहिंजा भाती महफ़ूज़ आहियूं, असां अमुन में आहियूं ऐं असां वटि ईमानदारी आहे, यकीन कयो सम्झो उहो माण्हू एॾो कूड़ थो ॻाल्हाए। हिते उहे माण्हू ख़ुशि आहिनि जेके चापलूसी था कनि, उहे ई अमुन में आहिनि जेके हेठां ई था कनि। उहे ई माण्हू ख़ुशि आहिनि जिन्हनि जे मथां कंहिं वॾेरे जो, कंहिं जागीरदार जो शफ़क़त वारो हथु हूंदो आहे। उहे ई ख़ुशि आहिनि, उहे ई अमुन में आहिनि। तव्हां ज़माने में ॾिसंदा हूंदव त केॾियूं जंगियूं थियूं हलनि, ग़रीबनि जा मसइला हल नथा थियनि। ज़मीनदार जी का ॿकरी चोरी थिए त उन जे लाइ सॼो क़ानून थरथले में थो अची वञे। ग़रीबनि जा खून थींदा आहिनि, ग़रीबनि सां नाजाइज़ियूं थींदियूं आहिनि, ग़रीबनि जे घरनि खे बाहियूं ईंदियूं आहिनि। यकीन कयो उते तदारक कोन्हे। हीअ मूं कहाणी सिर्फ़ु इन लाइ कई जो चंद ॾींहं पहिरियां मां हिकिड़े मस्जिद में वियुसि। मस्जिद जे ॿाहिरां हिकिड़ो कूलर पियो हुयो, कूलर जे मथां हिकिड़ो प्लास्टिक जो गिलास पियल हो। उन गिलास खे ॾोरी ॿधल हुई। मां ॾाढो हैरान थियुसि, ॾाढो परेशान थियुसि त हिकु त मस्जिद, इहा शइ अॻु में असां ॾिसंदा हुआसीं नंढे हूंदे, रोड रस्ते ते किथे बि को गिलास पियल हूंदो हो, जिस्त जो जंजीर सां उहो गिलास ॿधल हूंदो हो। ऐं हिते जॾहिं ॾिठो त ॾाढो परेशान थियुमि। चलो हू त रस्तो आहे, रस्ते वेंदड़ आहे, को बि हुनखे पटियूं खणी थो वञे, पर हीअ त अलाह जे घर जे ॿाहिरां हिकिड़ो मटु पियो आहे, उन जे मथां गिलास महफ़ूज़ कोन्हे। प्लास्टिक जो 5 रुपए जो गिलास आहे, उहो महफ़ूज़ कोन्हे। माना मस्जिद जे पेश इमाम खे इहा ख़बर आहे त हिते इहो गिलास महफ़ूज़ न रहंदो, तॾहिं उन कूलर सां या मट सां उनखे ॾोरीअ सां ॿधी वरी गिलास खे उते टंगियो हुयो। असांजे मुल्क जो हाल अहिड़ो आहे त असां वटि जेको गिलास आहे न, कूलर जे मथां जेको पियो आहे, उहो बि वीचारो आज़ादु कोन्हे। वञूं था मस्जिद ॾे अलाह जी इबादत लाइ, जॾहिं अंदरि दाख़िल थींदा आहियूं त चौंपल लाइ उनखे अहिड़ी जॻह ते था रखूं जो उन इबादत वारी जॻह जो ख़्यालु नथा कयूं, गेट खां अंदरि टपायूं था मस्जिद में वञूं। इन शइ में तव्हां सोचो त जॾहिं असां मस्जिद में वञूं था त जिते गिलास क़ैद थियल आहे ऐं निमाज़ में बीहूं था, अलाह जी इबादत लाइ बीहूं था, चौंपलनि जो वध खां वधीक ख़्यालु आहे। निमाज़ स्टार्ट थी थिए त सॼो ध्यानु फिरी असांजो मुल्क जे हालातनि ॾे वञे थो, पंहिंजे घर ॾे वञे थो, घर जी परेशानी ॾे वञे थो। हितां उथंदुसि त छा वठां, छा घर खणी वञा, छा तयारु हूंदो। इंसानु महफ़ूज़ न आहे, न दिली तौरु न ज़हनी तौरु। हर इंसानु परेशान लॻो पियो आहे। अहिड़े हालातुनि में जेके असांजे मुल्क जा मारोड़ा आहिनि न, जेके जीअनि था, त यकीन कयो त मुंहिंजो उन्हनि खे सलाम आहे। कीअं ॾुखनि में जीअनि था, कीअं परेशानियुनि में जीअनि था, कीअं हर हाल में पंहिंजे मुल्क सां, पंहिंजे शहर सां, पंहिंजी धरतीअ सां वफ़ादारी कयूं बीठा आहिनि। मुंहिंजो उन्हनि माण्हुनि खे सलाम आहे। अगरि मुंहिंजो पैगाम तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह ने क़बूल।